इन मसइले खे थोरो सम्झी छॾियो। नबी सभु कामिल हूंदा आहिनि, जॾहिं दुनिया मथां वेंदा आहिनि त पंहिंजे कमाल सां वेंदा आहिनि। नबी कोई बि नाक़िस कोन्हे, छो त नबूवत जो उहिदो कामिल उहिदो आहे। ॿिनि नबियनि सां हिकिड़ो अजीब हादसो थियो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत में दीन जी तबलीग कई, उन्हनि कोन मञी। हिकिड़ो माण्हू यूनुस अलैहिस्सलाम जे फर्मा बरदार न थियो। अलाह ताला जे दरगाह में दुआ घुरी ते अलाह हिन क़ौम खे हलाकत आण जो हिदायत नथी थिए। क़ौम खे चयईं 3 ॾींहंनि में तव्हां ते अज़ाब ईंदो। रब जे तरफ़ां इन ॻाल्हि जी तरदीद कान आई, मसइलो मंज़ूर थी वियो। न त अलाह तबारक व तआला जेकर अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त फरमाईंदो आहे त नबी हीअं करणु घुरिजे या हीअं करणु घुरिजे। इहो मसइलो इहो मंज़ूर थी वियो, इहा अलाह जी रज़ा हुई। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम ॾिठो त 3 ॾींहंनि जे अंदरि हिननि ते 3 ॾींहंनि खां पोइ हिन जे मथां अज़ाब ईंदो, पर मूंखे निकिरणो पवंदो, छाकाणि त नबूवत जो उहिदो अलाह जी रहमत आहे। जिते अलाह जी रहमत हूंदी उते अज़ाब न ईंदो, जिते अलाह जी रहमत उते अज़ाब न ईंदो। इहो फ़ैसिलो आहे क़ुर पाक जे अंदरि बि। हिन उम्मत लाइ अहिड़ो फ़ैसिलो थियल आहे। काफ़िर हिकिड़े सरकश काफ़िर हो, शदीद गलीज़ काफ़िर हो। उन मुस्लमाननि खे ख़ुसूसी तरह ऐं जेके काफ़िर कमज़ोर थिया हुआ कुफर में, जेकर हाणे जल्द ईमान ॾे अचनि, उन्हनि खे मज़बूत करण जे लाइ कुफर में हिकिड़ी दावा कई। माण्हुनि खे सभु कीअं ॻाल्हि काबतुल्लाह ॾे। इहो वाक़ियो थियो। काबतुल्लाह में आया, हिन काबे जे ग़िलाफ़नि ऐं पड़नि में चिंबड़ी ऐं दुआ कई, अलाह जेकॾहिं इहो हक़ आहे, इम्कान हाज़ा हुअल हक़ फअमतिर लना हिजारतन मिन अस्समा अव इतना बिअज़ाबिन अलीम। अची दुआ घुरी त अलाह जेकर इहो हक़ आहे, माना रसूल हक़ आहे, क़ुर हक़ आहे, पोइ असां कोन था मञूंसि त पोइ असां ते पथरनि जो मींहुं वसाए या को ॿियो अज़ाब दर्दनाक आण। माण्हुनि चयो त वाह, वॾी ॻाल्हि थी वई, हैरत थी वई। ईअं थी पियो। आख़िर हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, 5 ॾींहं गुज़रिया, 15 ॾींहं गुज़रिया, अज़ाब कोन आयो। माण्हुनि खे शक पैदा थियण लॻा। जेके कमज़ोर माण्हू हुया ऐं जेकर जल्द मुस्लमान थियनि हा, उन्हनि चयो तॾहिं इहा अजाई ॻाल्हि आहे सॼी, न त अज़ाब न अची वञे हा। हीअ बि वते दंद न ईंदो, ड्राड़ू हणंदो। चयो बाबा ॾिसो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़्यालु थी पियो, अलाह रहम फरमाए माण्हुनि खे गुमराह करण जो हिकिड़ो तरीक़ो निकितो आहे। ईअं त वाक़ियो कोन्हे को अलाह ताला हिन जो चवणु त हिन जे मथां अज़ाब करे, अज़ाब जे वक़्तु मुक़ररु कयो आहे। नबीअ खे इहो इल्मु हुयो, पर कंहिं हद ताईं परेशानी जो बाहिस थी पियो इहो मसइलो। अलाह ताला क़ुर पाक में फरमायो, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम। ए नबी, तेसि ताईं अलाह हिननि ते अज़ाब बि कोन आणींदो जेसि ताईं तूं हिननि में वेठो आहीं। मके मुकरम में तूं वेठो आहे, हाणे अज़ाब कीअं थींदो हिननि खे? हिननि त चयो आहे त जेकॾहिं नबी हक़ जो आहे त पोइ असां ते अज़ाब आणिजो, कोन था मञूंसि, पर अज़ाब अचे कीअं? वेठो जो आहे कोई ते, जिते अलाह जी रहमत हूंदी त अज़ाब कीअं ईंदो? ॻाल्हि थोरी ॿुधो। हदीस पाक में थिए थो, जंहिं बि मुल्क में हिकिड़ो ॿार सिर्फ़ु चवे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अलाह ताला 40 साल वरी अज़ाब पोइ ते हटाए थो छॾे। नबी त नबी आहे, पर नंढो ॿार जेकर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़े थो, क़ुर अलाह जो पढ़े थो, एतिरो हिकिड़ी आयत सिर्फ़ु, त अलाह ताला 40 साल उन मुल्क तां जो अज़ाब जेकर लहे हा हटाए थो छॾे। हा, त अलाह ताला फरमाए त नबी अज़ाब हिननि ते कीअं ईंदो? अंत फ़ीहिम वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून। अज़ाब जे न अचण जो ॿियो सबब बि आहे। जेकॾहिं तूं हितां हिजरत करे वञे ऐं निकिरी मदीने मुनव्वर वञे, पोइ बि अज़ाब मके ते न अची सघंदो, छो त केतिरा तुंहिंजे उम्मत जा मिस्कीन, पोढ़ा, नंढड़ा ॿार, ज़ईफ़ पोरियूं, जिन ईमान आंदो आहे, इस्तग़फ़ार पढ़नि था, तौबह कनि था, रब खे राज़ी कनि था, अज़ाब न ईंदो उन्हनि जे करे। इहो जवाबु अची वियो। हितां हिकिड़ो मसइलो पैदा थियो त नबी ऐं तौबह वारा जेसि ताईं जंहिं मुल्क में हूंदा तेसि ताईं उते अज़ाब इन क़िस्म जो अचे, पथरनि जा मींहं वसी पवनि, गोलेबारी थी वञे, साहियत नाज़िल थिए, रिज़्क़ुम मिन समाए पवे, अहिड़े क़िस्म जा अज़ाब उन मुल्क ते न ईंदा। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम ॾिठो त मां हिते वेठो आहियां, हिननि खे चयो तुम त 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां ते अज़ाब लहंदो। कीअं अज़ाब लहंदो? निकिरा ॿाहिरि। यूनुस अलैहिस्सलाम निकिरी पियो।
काफ़ी पंधु कीअं हिनखे ख़्यालु हो त जीअं मुल्क मां निकिरां त अज़ाब अचे जेतिरे हिते में निकिरंदुसि परियां दरिया हुयो दरिया ते ॿेड़ी बीठल हुई माण्हू तरिया वेठा चढ़ी उन ते पार थियण जी कोशिशि कई त जीअं मुल्क मां निकिरी वञा जंहिं ख़िते जंहिं मुल्क में मां तरबियत कई आहे पर उहो ख़ितो ज़मीन जो ॾाढो कुशादो हो वसी हो 3 ॾींहंनि में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम निकिरी कोन सघे हा जॾहिं निकिरी न सघे हा त आज़ाद बि न अचे इहो त अलाह ताला वटि मंज़ूर हुई त हे निकिरे पोइ हिकिड़ी कुदरत थी जीअं जो ॿेड़ीअ ते चढ़ियो ऐं ॿेड़ी दरिया में हली त हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी धुॿण अची निकिती पाणीअ में गप गॾियल हुनखे चइबो आहे धुॿण कॾहिं कॾहिं दरिया में ईअं बि थी पवंदो आहे पाणीअ सां गप गॾियल रिड़की वहंदी आहे त उहा उन में ॿेड़ीअ जे तरण जो तवाज़ुन न थींदो आहे छाकाणि त ॿेड़ी पंहिंजे पखेड़ जेतिरो हुनखे परे न कंदी तंहिं करे अंदरि ॿुॾी वेंदी इहो हिकिड़ो मसइलो आहे पोइ उहा ॿेड़ी ॾिठूं त हेठि वञे थी हुन गप में लहंदी उन जेके नाखवा हुआ उन्हनि चयो त जेकॾहिं हिकिड़े माण्हू जो वज़न लही पवंदो त ॿेड़ी बची वेंदी हुननि खे अंदाज़ो हुयो हाणे साईं कीअं हिकिड़ो माण्हू काॾे वञे अंदरि दरिया में केरु थो ॿुधे पोइ ॿुधूं कुणो अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो त कान मिनल मुदहाज़ीन पोइ यूनुस अलैहिस्सलाम ते अची कोन पियो कोन उन जो थियो हज़रत हुकुम हज़रत फरमायो त मां लाह ते टपोड़ियां थो मां कुर्बानी इहा कंदुसि अलाह जी मर्ज़ी आहे कोन मथे पइजी आहे नेठि हुन टपो ॾिनो पाणीअ में ॿेड़ी होॾो बची वई वज़न हेॾा लही वियो ॿेड़ी परते हली वई यूनुस अलैहिस्सलाम खे परियां मच्छी ॾिही वई वॾो हिकिड़ो मांगर मच्छो पेट में हली वई हुनजी उते अलाह ताला जो हुकुम थियो मच्छीअ खे त तूं हिनजी हिफ़ाज़त कर यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में अची वियो हाणे उते छा थो पढ़े वज़ीफ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन इंसान में हिन ॿ वसूं इन्नहु कान ज़लूमन जहूला हिकिड़ो ज़लूम ॿियो जहूल ॿ वसूं अथनि ज़लूम उनखे चइबो आहे जंहिंमें सलाहियत हुजे जो जेकर आदिल थी पवे इनखे चइबो आहे ज़लूम जहूल उनखे चइबो आहे जो जेकर हुनखे इल्मु मिले त आलिम बणिजी पवे न त जहूल जहल वारो ज़लूम माना ज़ुल्म वारो खुटल ज़लूम माना खुटल जहूल माना नावाकिफ़ नावाकिफ़ खे दसले त वाकिफ़ थी पवे खुटल में विझो त खोट पूरी थी पवे कामिल थी पवे अलाह ताला फरमायो इंसान खे असां खुटल ऐं अणवाकिफ़ करे पैदा कयो त हिनजी खोट बि पूरी करियूं ऐं अणवाकिफ़ी खे वाकिफ़ी सां बदिलायूं पोइ अलाह ताला अमानत मोकिली क़ुर जी ऐं मार्फत जी जंहिं क़ुर ऐं हिदायत अची इंसान जी खोट बि पूरी कई वाकिफ़ी बि ॾिनी इहो हुयो मसइलो सो हे उते मच्छी जे पेट में पियो चवे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन उते न पियो चवे इन्नी कुन्तु मिनल जाहिलीन छाकाणि त जेको चवे ला इलाहा इल्लल्लाह सुब्हानक तूं पाक आहीं तोखां सवाइ को बादशाह कोन्हे हाकिम कोन्हे इहो जहूल न आहे इन जे मार्फत जी इंतिहा आहे जो दुनिया जे मथां ला जी तलवार फेराए अलाह जी तौहीद खे खड़ो करे वरी हर ऐब खां रब जे ज़ात खे पाकाई बि बयानु करे चए सुब्हानक इनखे जहूल असुल न चइबो तंहिं करे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल जाहिलीन जो जोड़ ई कोन्हे इन जुमिले सां इहो त आरिफ चइबो इहो त आलिम चइबो इहो त वॾो कामिल चइबो बाक़ी ॿियो पासो हो त मुल्क ते अदालत क़ाइमु करे ज़ुल्म खे हटाए मच्छीअ जे पेट में कहिड़ो राज करे हा हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में त राज ई कोन हो न को माण्हू हुया ॿिया न को मुल्क हो न को ज़ुल्म हो न को अदालत हुई तंहिं करे चए पियो त मुंहिंजी ॿी वसफ़ अदालत वारी हे रब रही थी वञे मां हाणे ज़ालिम रहियो थो वञा माना खुटल जंहिंखे अदालत सां विझी पूरत कजे हा ए अलाह मां मच्छी जे पेट में आहियां तुंहिंजी तौहीद बयानु करे मां पंहिंजे जहल खे ख़तम करे इल्मी तरह कामिल त बनुसि पर अदालत जे लिहाज़ खां त मां मच्छी जे पेट में आहियां कंहिंसां अदालत करियां ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन इहा दुआ ही हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी अलाह ताला मूंखे ज़ुल्म जे बारे में मूंखे कामिल कर त मां आदिल बणिजी पवां इल्म जे बारे में त मूंखे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक एॾो पढ़ायो थी अलाह ताला थो फरमाए
जेकॾहिं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम इहा तस्बीह न पढ़िया लौला कान मिनल मुसब्बिहीन, जेकॾहिं इहा तस्बीह न पढ़िया ललबिसहू फी बतनिही इला यौमि युबअसून, मच्छीअ जे पेट में पियो रहे हा क़यामत ताईं। पर जॾहिं इहो चयईं त ॼण हुन पंहिंजो हक़ मूंखां घुरियो, कहिड़ो त अलाह मूंखे तूं अहिड़े मुल्क ते मोकिल जाते मां अदालत करियां। रब तूं फरमाए त पोइ असां हुनखे ॿाहिरि कढियोसीं त उहो पंहिंजो हक़ वसूल करे। अलाह तबारक व तआला हर कंहिंखे पंहिंजो हक़ ॾींदो आहे, हक़ वकील आहे, हक़ जो निगहबान आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम सिर्फ़ इन जे लाइ मच्छी जे पेट मंझां निकितो त अची पंहिंजो कमाल करे अदालत जो वज़ीफ़ो पूरो करे। हेॾां साईं ॿुधो वरी हीअ ॻाल्हि, उम्मत जो ॾिठो त 3 ॾींहं ते ककर कारा वठी लथा। हिननि खे ख़्यालु थियो त यूनुस अलैहिस्सलाम चई वियो त अज़ाब ईंदो 3 ॾींहं ते, सो हे ककर कारा पाणीअ जा न आहिनि, हे त के पथरनि जा आहिनि, अलाए कहिड़े भला हूंदा आहिनि, जो हुननि खे ॿुधाईंदो हो। हिननि तौबा शुरू कई। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी तालीम एॾी ज़बरदस्त हुई जो अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो, कंहिं नबीअ जे उम्मत खे संदसि तालीम तॾहिं फ़ाइदो ॾिनो जॾहिं नबीअ जे चवण ते उन्हनि तौबा कई, सालिह थिया। पर नबीअ जे उन हुकुम खे ठोकरायूं, पोइ अलाह जो अज़ाब अचे, पोइ नबीअ जी तालीम फ़ाइदो ॾे, ईअं कॾहिं न थियो। इला क़ौम यूनुस, मगर यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम, जो जॾहिं उन्हनि अलाह तबारक व तआला जे दीन खे दोहरायो ऐं वरी चिंबड़ी पिया, तौबूं पढ़ियूं, इस्तग़फ़ार पढ़ियूं, माउनि बचा पाण खां परे कया, जानवरनि खां फर परे कयूं, उन्हनि बि रड़ियूं कयूं, ज़ाइफ़ुनि बि रड़ियूं कयूं, ॿारनि बि रड़ियूं कयूं, माण्हू बि मथे घड़ा थी अलाह जे दर ते तौबूं कयूं। यूनुस अलैहिस्सलाम जेका हुननि खे तरबियत जो प्रोग्राम ॾिनो, इबादतूं सेखारियूं, उहे सभु ॿुधल त हुयूं, उन तरीक़े खे ते हली पिया। अलाह ताला थो फरमाए त अज़ाब असां उन्हनि जो हटाए छॾियोसीं। एॾी तारीफ़ कई आहे अलाह ताला हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी क़ुर में। फरमाए थो यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम जे तौबह आयल अज़ाब खे हटायो, न त आयल अज़ाब वक़्तु तौबह कमु न ॾींदी आहे। इहो दस्तूर आहे। हाणे साईं हे यूनुस अलैहिस्सलाम खे तनक़ीद ॾींदा त हुजे इहो मुर्शिद, हुजे इहो रहबर, हुजे इहो नबी, त हाणे इन जे क़दमनि ते असां इस्लाम खे बुलंद कयूं ऐं तरबियत वधीक वठूं अलाह खे राज़ी करे। हेॾा हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वरी ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन चई, पंहिंजो हक़ ख़ुदा खां वसूल पियो करे ऐं दुआ पियो घुरे त अलाह मूंखे अदालत जो शोबो अता कर, त मां नबी पंहिंजे नबूवत जो ॿियो उहिदो अदालत वारो बि पूरो करे तो कामिल थी अचां। नबी कामिल थींदा आहिनि। अलाह ताला फरमाए थो फअरसलना इला मिअत अल्फिन व यज़ीदून, 1 लख ऐं मथे केतिरा माण्हू उन्हनि ते असां वरी हिनखे साॻियो नबी करे मोकिलियोसीं, जो उन्हनि खे तरबियत ॾिनई, तालीम ॾिनई, आलिम बणाई, सालिह कई, मुजाहिद कई, वॾो दीन जो हुनखे। माना नबी तेसिताईं वफ़ात न कंदो आहे जेसिताईं अलाह हुनखे कामिल करे। ऐं तेसिताईं अलाह ताला फरमाए थो त मच्छीअ जे पेट में हुनखे असां रखूं हा क़यामत ताईं, माना मौत हुन ते न अचे हा। टिकण जी माना इहा त न आहे त को मरी वञे हा अंदरि, न। अलाह ताला थो फरमाए त मच्छी जे पेट में हिनखे रखूं था क़यामत ताईं, इला यौम युबअसून। टिकाइण जो मतिलबु इहो हूंदो आहे त महिमान खे टिकाए त हुनखे खाधो पीतो ॿियो इंतज़ाम कर, जीअरो हुजे न, कहिड़ा महिमान खे मारे ऐं हुनजो जनाज़ो ते रखी बीठी करे चई मां महिमान खे टिकाया, चइबो पई। अलाह ताला मच्छी जे पेट में फरमाए थो त असां हुनखे टिकायूं हा, माना महिमान करे रखूं था केसि ताईं, इला यौम युबअसून, क़यामत ताईं रखूं था, जीअरो अलाह ताला हुनखे करे हा। जेसि ताईं हली पंहिंजो उहिदो अदालत जो माणे तेसि ताईं मच्छी जे पेट में जीअरो रहिया। छो त नबीअ ते मौत कमाल खां सवाइ न ईंदो आहे, कामिल थिए पोइ मौत अचेसि। ॻाल्हि सम्झो था की न? हिकिड़ो मसइलो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम दावत तबलीग जी शुरू कई, अलाह ताला हुनखे नबी करे मोकिलियो। बेबी मरियम हुनखे ॼणियूं, माण्हू चयो त अलकत जे ते शइ फरी आहे, ए मरियम हे तो ॿार ॼणियो आहे, वक़्त खां अॻु में कीअं थियो, न को तो शादी कई, न को इहो मामिलो थियो, कुंवारी छोकिरी तोखे ॿार पैदा थियो। बीबी साहब खे अलाह ताला जे तरफ़ां हुकुम हो, उन चयो इशारत ते लहे चई हिन सां ॻाल्हायो। कालू कैफ़ नुकल्लिम मन कान फिल महद सबीया, अहिड़े ॿार सां कीअं ॻाल्हायूं जेको पींघड़े जो ॿार आहे, नंढिड़ो ॿार सां कीअं ॻाल्हायूं। काल इन्नी अब्दुल्लाह, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं हुननि जो एतिराज़ ॿुधो चई मां अलाह जो बानो आहियां, ॻाल्हाइण शुरू कई। आतानी अल किताब वजालनी नबी आहे, मूंखे अलाह ताला किताब ॾिनो आहे, मूंखे नबी बणायो आहे, पंहिंजे अम्मा जो इंतिहा दर्जे जो फर्म बरदार कयो आहे, माउ जो फर्म बरदार कयो आहे। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हाए शाहिदी ॾेई, माउ जी बरात ऐं पाकाई बयानु कई, पंहिंजे नुबुवत जी दावा कई, अलाह जी हिकिड़ाई ॿुधाई। नुबुवत जो उहिदो त हुयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जवान थियो, वॾो थियो, माण्हू खे दीन सेखारींदो रहियो, नेठि हुनजे जूं बरकतूं
ऐं हुनजा मौजिज़ा एतिरा वधी विया जो माण्हू मजबूर थी मुस्लमान थियण लॻा। बादशाह ॾिठो त असांजे गुज़िरियल मज़हब खे पुराणे रिवायतुनि खे तिबाह थो करे, तंहिं करे इन जे मथां ज़ाब्तो हुजे। बादशाह हमेशह दीन जे ऐं इलाही पैगाम जे ख़िलाफ़ हूंदा आहिनि, छो त ज़ुल्म खां सवाइ उन्हनि खे आराम न ईंदो आहे। कुवत जो नालो आहे ज़ुल्म। जेसि ताईं अलाह तबारक व तआला जो ख़ौफ़ न अचे ऐं तरबियत दीन जी न अचे, हुन पंहिंजा माण्हू मोकिलिया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि एतिरा माण्हू मुस्लमान जंहिंमें फ़ौज ठहे, अस्करी कुवत पैदा थिए ऐं जंग करे सघिजे कोन थियो अञा। हवारी माण्हू हुआ, केतिरा धोबी माण्हू, उन्हनि इस्लाम आंदो ऐं ॿिया के अहिड़ा माण्हू, पर वरी कुवत कान हुई। काल हवारी उन्हनि सोचियो त असां अलाह जा नासर आहियूं, मददगार आहियूं। ईअं काफ़ी जमात हुई, पर एॾी जमात न हुई जो बादशाह सां मुक़ाबिलो करे सघे ऐं जंग करे सघे। बादशाह हुकुम कयो, ईसा अलैहिस्सलाम खे पकड़ियऊं, वठी कोठी में विधऊं। हाणे ईसा अलैहिस्सलाम लड़ाई कान कई। हर नबी मुजाहिद हूंदो। जिहाद जो वज़ीफ़ो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे पोइ त रहिजी वियो। अलाह ताला ॾिठो त ईसा अलैहिस्सलाम ते जिहाद करण खां अॻु में कंट्रोल थी वियो। अलाह हकीम आहे, ईअं करणो, हिनखे कोठी में विधऊं। माण्हुनि खे कोठ कांड ॾिनऊं त अचो, ईसा जेको हिन क़िस्म जूं दावाऊं कंदो आहे, पाण खे नबी ॿुधाईंदो आहे, असांजे रिवायतनि ऐं रस्मनि खे ग़लति चवंदो आहे, अलाह जी हिकिड़ाई ॿुधाईंदो आहे। हालांकि असांजा हेतिरा बुत आहिनि, पथर आहिनि, यहूदी हुया, उन्हनि चयो त हज़रत उज़ैर ख़ुदा जो पुटु आहे, उनजो इनकार थो करे पियो, असांजे रिवायतनि खे ख़तमु थो करे। सो अचो त हुनखे फांसीअ ते चाढ़ींदासीं। अचे माण्हू सिंध मिलिया, गॾिया, हिननि काठ ठाहियो फांसीअ जो, त हाणे ईसा अलैहिस्सलाम खे हुन ते चाढ़े मारबो। रब ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे राति जो उतां खणाए वरितो। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन जाइ मथां बीबी उम्हानी जे घर मथां छत मथां नबी साईं जन खे मथे खणायो ऐं मेराज करायो, तीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम कई त इन घर मथां छत मथां खणी ॿाहिरि ईसा अलैहिस्सलाम खे मथे आसमान ते पहुचाइनि। इहा ॻाल्हि क़ुरान पाक में साबित आहे। मां क़तलूहु वमा सलबूहु। ॿिए हंधि अलाह ताला फरमाए बल रफ़अहुल्लाह, अलाह ताला हुनखे खणाए वरितो मथे। ईसा अलैहिस्सलाम त मथे कजी वियो, वञी पंहिंजे रब वटि पहुतो। कमरो ॿाहिरां बंदि, बादशाह आयो, सभई हुनजे पुठियां। बादशाह दर खोलियो, मतिलबु हो त इफ़्तिताह कंदो बादशाह। इहो एज़ाज़ बादशाह खे हासिल थींदो जो पंहिंजे मुल्क ऐं मिलत ऐं दीन जे दुश्मन हिकिड़े खे फांसी ते चाढ़े वेंदो। बादशाह दर खोलियो, बादशाह अंदरि लंघियो, माण्हू बि अंदरि लंघी पिया, त हिनखे वठी ज़ोर सां फांसीअ ते चाढ़िजे। बादशाह जो हुकुम अहिड़ो। अलाह ताला थो फरमाए वलाकिन शुब्बिह लहुम, ईसा अलैहिस्सलाम जी शबीह उन्हनि ते कराई वई, माना उहो जेको उन्हनि ते चङो मसो हो उहो ईसा अलैहिस्सलाम जे नमूने ते हुननि खे नज़र आयो। हिकदमि वठी पकड़े, जोश में त बीठा न, उहे जेके हुया गारदी सख़्त, उन्हनि खे वठी पकड़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम सम्झी फांसीअ ते चाढ़ियो। तख़्ता जो कढियऊं त ॾाढो भॼी वियो, अमराज मरी वियो, लड़के पिया मथे। जेके क़दर को ख़ल्क़ बीठी परे खां ॾिसनि पिया त हिकिड़ो अमराज लड़के थो, चयऊं ईसा आहे इहो। अलाह ताला थो फरमाए इख़्तिलाफ़ कयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़तल थियण ऐं मरण में। के चवनि त ईसा मरी वियो, के चवनि त न, जिन ॾिठो परे खां हुननि चयो त ईसा, जिन ॾिठो त हमरा असांजो वॾेरो मरी वियो, हुननि त चयो त वॾेरो मरी वियो। ज़ाहिर थी वई ॻाल्हि। जनाज़ो खणी लाथऊंसि त ॾिठो त चङो मसो। मुबारक कंहिंखे ॾियनि, मुबारक ॾियण जे लाइ त तयारु थिया, पर हमरा लॻे ई कोन। जोश में त इहो कमु थी वियो, होश हलियो वियो हुननि जो। ईसा अलैहिस्सलाम ईअं अलाह ताला खणाए वरितो। इहा ॻाल्हि क़ुरान में साबित आहे सिधी साईं। अलाह ताला थो फरमाए वमा क़तलूहु वमा सलबूहु, इहो ज़मीर इस्म ज़ात आहे। जंहिंखे क़तल करणु खपंदो हो उन खे क़तल न करे सघिया, जंहिंखे फांसीअ ते चाढ़णु घुरिबो हो उन खे फांसी ते न चाढ़ियो। बल रफ़अहुल्लाह, इन इस्म ज़ात खे जेको फांसीअ ते चढ़ियो आहे, इन इस्म ज़ात खे जंहिंखे क़तल कजे आहे, इन ईसा अलैहिस्सलाम साह पियल जीअर खे बल रफ़अहुल्लाह अलाह ताला मथे खणायो। लफ़्ज़नि में सिधो सो बीठो आहे। ईसा अलैहिस्सलाम त मथे, जंहिंखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु कयो, अलाह क़ुरान में बयानु कयो। हाणे इहो ईसा अलैहिस्सलाम मरे कीअं? मरणु नामुमकिन थी पियो हुनजो, छो त जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम वफ़ात थो करे त जिहाद खां सवाइ वफ़ात थो करे ऐं नबी नाक़िस न मरंदो आहे। हिन दुनिया में नाक़िस थी हयाती न छॾींदो आहे। तंहिं करे अलाह ताला हुनजी हयाती खे बहाल कयो त जीअं हे पंहिंजो उहो जेको हाजत वारो हिसो अथसि जिहाद जो पूरो करे, कामिल बणिजे, पोइ वफ़ात करे। पर कॾहिं करे
हे त कढी वियो। उन खां बाद आयो हुज़ूर सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन। इन खां बाद क़यामत ताईं को नबी नथो अची सघे। हिन जो वरी कमु वज़ीफ़ो रहिजी वियो। पाण फरमायूं त इहो ईसा अलैहिस्सलाम जेको असां खां अॻु में नबी हुयो, इहो अची मुंहिंजी उम्मत में असांजे कानून खे हलाईंदो, असांजे नबूवत में उहो अची उम्मती थींदो ऐं पंहिंजो जिहाद जो वज़ीफ़ो अदा कंदो, जिहाद कंदो, कुफ्र खे ख़तमु कंदो। अलाह ताला हिन सां मुल्क खे अदालत सां भरींदो। माना हुनजो बाक़ी जेको जिहाद वारो पहलू रहियल आहे उहो अचे पूरो कंदो, 7 साल हिन दुनिया में ज़िंदगी कंदो, उन खां बाद वफ़ात करे वेंदो। इहो ईसा अलैहिस्सलाम जो जेको अचणु आहे अॻे नबीअ जो पंहिंजे कमाल हासिल करण जे लाइ हिन उम्मत सां गॾिजी अची जिहाद कंदो। असांजे कम नफ़े लाइ न ईंदो, पर पंहिंजी हाजत खे पूरे करण लाइ ईंदो। असांखे पंहिंजो जिहाद जो कमु जारी रखणो आहे। अल जिहाद मुआज़िन इला यौमिल क़ियामह, जिहाद असांखे क़यामत ताईं जारी रखणो आहे। असांखे ईसा अलैहिस्सलाम जो इंतज़ारु करणो न आहे। हुनखे इंतज़ारु आहे त मां कॾहिं थो कामिल बणिजां, कॾहिं थो हिन उम्मत मिलां। असांखे इंतज़ारु हुनजो कोन्हे, अचे या न अचे। ॻाल्हि सम्झो की न सम्झो।